पंहिंजी धरती पंहिंजो अख्तियार खपे थी ख़ुदि मुख्तियार तमामु साफ़ी ॿाहिरो अस्सलाम वालेकुम जीअं सिंधी ॿोली ऐं तारीफ़ कराईंदो रहां अब्दुल लतीफ़ भट्टी MC सदर सिंध यूनाइटेड पार्टी असांजो दोस्त आहे यार खान नायब सदर आहे सिंध यूनाइटेड पार्टी MC बोलाड़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाम सरवर बुर्रो जीअं त अॼु म्यूनसिपल कमेटी बोलाड़ी जे ऑफिस जे मुख्य गेट ते अॼु प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु इहो आहे त असांजो हीउ इलाइक़ो जेको 12 वार्डनि ते मुश्तमिल आहे जंहिंजी तक़रीबन 3 लख आबादी हुजण करे हीउ शहरी दर्जे जी हैसियत रखे थो पर अफ़सोस सां चवणो थो पवे त म्यूनसिपल कमेटी बोलाड़ी जे केतिरनि ई सालनि खां अनेक मसइला आहिनि। सभ खां पहिरीं म्यूनसिपल कमेटी बोलाड़ी जे 12 वार्डनि में काफ़ी इलाइक़नि में पोरियत ऐं मज़दूर तबिके सां तालुक़ रखे थी जंहिंजी रोज़मर्रा आमदनी में उहो शख़्स पोरियत मज़दूर हुजे उहो गंदो पाणी भी जेको पीअण जे लाइक़ भी ना आहे उहो पाणी भी टैंकर ज़रिए घणनि अघ में फी टैंकर 2500 खां 4000 ताईं ख़रीद करण ते उहो मजबूर थिए थो। बोलाड़ी जे चेयरमैन ऐं CMO समेत कंहिंजे बि कन ते का जूं नथी चढ़े। उनखां पोइ सभिनी वार्डनि में सफ़ाई सुथराई बिल्कुलु न पई थिए। हितां जे सैनिटरी वर्करनि जे पोस्टनि ते बि सफ़ेद पोश माण्हू भर्ती कया विया आहिनि ऐं जेके कमु कनि था उहे बि मख़सूस बंगलनि ते